ھالاڻي رپورٽر अजब लाशारी जी ख़बर मूजिब कामरेड शाहज़ेब सिंधी जो कुछ ॾींहनि खां पंहिंजी बिरादरी सां मसइलो हलंदड़ो अॼु हुन जो नओं मिर्ज़ापुर ऑफिस में फ़ैसिलो थियो। फ़ैसिले सरपंच वॾेरो वाजिद सातो शाहज़ेब सिंधी हुन जो वालिद करम इलाही सातो सैयद जानी शाह सैयद सदाम हुसैन शाह सिंध साफ़ी संगत तालके नायब सदर अब्दुल रज़ाक लाशारी सजाद शाह आशिम रिंद अमीन सातो सोराब लाशारी माजिद समो एहसान जरवार ताजमहद रिंद तालिब लाशारी इम्तियाज़ रिंद मदद अली रिंद ऐं ॿिया सहता बिरादरी जा माण्हू वॾे अंग में मौजूदु हुआ जंहिंमें ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जंहिंमें फ़ैसिले सरपंच वॾेरे वाजिद सातो हाजी अब्दुल लतीफ़ सातो खे ॾोही करार ॾिनो। चयो त हाजी अब्दुल लतीफ़ सातो सॼी बिरादरी ऐं दोस्तनि जे अॻियां कामरेड शाहज़ेब खां माज़रत करे ऐं भाकुर पाए हुनखे परताए जॾहिं त शाहज़ेब कामरेड शाहज़ेब सिंध जी क़दीमी रिवायत खे बरक़रार रखंदे हाजी अब्दुल लतीफ़ सातो खे माफ़ करे छॾियो। मज़लूम मारवड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं। ॾिसंदा रहो सुराण सिंध न्यूज़।